रोहिणी में मुसाफ़िर कोच सां टक्कर थियण सबब डाटसन ड्राइवर फौत थी वियो, जंहिंजो लाश पुलिस खणाए अस्पताल पहुचायो। पटनी थाणे जी हद नेशनल हाईवे भरिसां कराची खां पंजाब वेंदड़ तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच मोड़ कटींदड़ डाटसन खे टक्कर हयो, जंहिंजे नतीजे में डाटसन ड्राइवर मोहम्मद असलम जलाली मौके ते ई फौत थी वियो। होॾां पटड़ी पुलिस हादसे वारे हंधि पहुची लाश खे खणाए तालुका अस्पताल रोहिणी आंदो, जिथे ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। पटड़ी पुलिस मूजिब कोच कराची खां पंजाब ऐं डाटसन पनुआकिल खां सखर तरफ़ अची रही हुई त मोड़ कटींदड़ कोच डाटसन खे टक्कर हयो। हादसे दौरान डाटसन में चोपायो माल गऊं लोड हो। धक लॻण करे गऊं बि मरी वई आहे। पुलिस मूजिब फोती जो तालुक पनुआकिल शहर सां आहे, जेको पिड़ी ते माल खपाइण लाइ वञी रहियो हो, जॾहिं त कोच खे तहवील में वरितो वियो आहे, पर मौक़े जो फ़ाइदो वठी कोच ड्राइवर फरार थियण में कामयाब थी वियो आहे।